रानीपुर रिपोर्टर मदद अली सोलंकी हाइड्रो यूनियन सब डिवीजन रानीपुर पारा मरकजी सरहद इमकानी निजकारी ऐं मुतालबनि जी मनता लाइ एक्सीन ऑफिस खां रैली कढी जेका क़ौमी शहर खां थींदे प्रेस क्लब रानीपुर पहुती जिते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो जंहिंजी अॻवानी हाइड्रो यूनियन सब डिवीजन रानीपुर चेयरमैन मक़सूद अहमद मल्हा महबूब जामड़ो तालिब हुसैन लुंड अज़ीज़ हिंगरो निज़ाम खोखर गुलाम मुस्तफ़ा लाड़क इरशाद अली सोलंकी अब्दुल खालिक शेख करे रहा हुआ। वापडा जी इमकानी निजकारी कंहिं बि सूरत में क़बूल न वफ़ाक़ी हुकूमत PIA समेत केतिरा इदारा निजकारी कया पर सभु फेल विया। वफ़ाक़ी हुकूमत खे सम्झणु घुरिजे असांजे अहम मक़सद इमकानी निजकारी ऐं वापडा में केतिरियूं जायूं ख़ाली आहिनि स्टाफ जी शार्टेज पिणु आहे भर्तियूं कयूं वञनि असांजे मुलाज़िमनि खे का बि सहूलियत न आहे असां ॾींहुं राति कमु करे पसीनो हिकु कयूं था पर वफ़ाक़ी हुकूमत निजकारी करण लाइ बाज़ेद आहे जेका कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। असां वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयूं था त लाड़काणे में मुक़ररु थियल निसार शेख खे असां पंहिंजे बैनर तां बि हटायो आहे उहिदे तां बि हटायो वञे इमकानी निजकारी जो फ़ैसिलो वापसि वरितो वञे ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो।